वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे मकानी इदारनि ख़ासि करे टाउन्स खे अवाम जा मसला हल करण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी अॻवान जो इजलास थियो आहे। इजलास में पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े, वकार मेहदी, शजील मेमन, नासिर शाह, सरदार शाह, मेयर कराची ॿिया शरीक आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त पीपी जी सिंध हुकूमत कराची में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत रोड, अंडरपास, फ्लाईओवर ऐं बरसाती नाला तामीर कराया आहिनि। हू कराची खे हिकु ख़ूबसूरत ऐं तरक़ी कंदड़ शहर बणाईंदा। वॾे वज़ीर जो चवणु आहे त स्ट्रीट क्राइम, ड्रग माफिया ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। जल्द सूरत-ए-हाल बहितर थींदी। अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे मकानी इदारनि ख़ासि करे टाउन्स खे अवाम जा मसला हल करण जी हिदायत कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी अॻवान जो इजलास थियो आहे। इजलास जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो, वॾे वज़ीर जी सदारत में जेको इजलास थियो आहे छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल निदा, सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे समूरनि ज़िलनि जे चूंडियल नुमाइंदा आहिनि। उनमें सिंध असेंबली, क़ौमी असेंबली, सेनेट ऐं इन खां वेंदे लोकल गवर्नमेंट जा जेके नुमाइंदा आहिनि, वेंदे काउंसलर ताईं उन्हनि समूरनि सां हिकिड़ो गॾियल इजलास थियो आहे। गॾियल इजलास में पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार खोड़ो, जनरल सेक्रेटरी वकार मेहदी, सूबाई वज़ीर शजील मेमन, नासिर शाह, सरदार शाह, सईद गनी, शाहीना शेर अली समेत ॿिया जेके आहिनि उहे बि शरीक थिया। इजलास में एमएनएन में कादिर पटेल, नबील गब्बोल, हकीम बलोच, नदीम भुट्टो, मसरूर हसन ऐं ॿिया उहे इजलास में शरीक हुया। इजलास में जेके टिकट होल्डर हुया उहे उहिदेदार ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके टाउन यूसी सिट जा जेके नुमाइंदा हुया उहे इजलास में शरीक हुया। वॾे वज़ीर इजलास खे ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत कराची में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। पीपल्स पार्टी हुकूमत रोड, अंडरपास, फ्लाईओवर ऐं बरसाती नाला न सिर्फ़ जोड़ाया बल्कि सभ खां वॾो हिकिड़ो मेगावत मनसूबो मलीर एक्सप्रेस वे जेको तामीर हेठि आहे ऐं संदसि चवणो त इंशाअल्लाह उनजे हिकिड़े हिसे जो जेको अगस्त में न सिर्फ़ जेको उहो इफ़्तिताह कंदो बल्कि अगस्त में उहो जेको ट्रैफ़िक जे लाइ खोलियो वेंदो। संदसि चवणो त कराची जा जेका ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उनमें आर ओ प्लांट, वाटर सप्लाई ऐं सैनिटेशन समेत सिहत जी जेके सहूलियतूं आहिनि उहे ॾिनियूं ऐं अञा तमामु घणो कमु करिणो आहे। कराची खे हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं तरक़ी याफ़्ता शहर बणाईंदासीं। असां कराची में अमन क़ाइमु कयो, कारोबारी वापारी सरगर्मियूं उहे बहितर कयूं। स्ट्रीट क्राइम ऐं ड्रग माफिया जे ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। जल्दी इहो मसइलो न सिर्फ़ु हल थी वेंदो बल्कि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो जी हिदायत शहर जी तरक़ी में पार्टी कारकुननि जी तजवीज़ूं जेके आहिनि उहे शामिल कयूं वञनि। वॾे वज़ीर मकानी नुमाइंदनि ख़ुसूसन जेके टाउन जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे हिदायत कई त अवाम जा मसइला न सिर्फ़ु हल कया वञनि बल्कि टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन ऐं यूनियन काउंसिलूं पंहिंजे पंहिंजे में पाणी, नेकाल ऐं सफ़ाई जी जेके सुथराई जा जेके कम आहिनि उन्हनि ते तवजो ॾियनि। ख़ासि तौर ते जेके शहर में सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट मौजूदु आहे उन खां कमु वरितो वञे। संदसि चवणो त समूरा जेके टाउन आहिनि उन्हनि खे कम जे हवाले सां पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे न सिर्फ़ु के सुठियूं ख़बरूं ॾियण जे हवाले सां उन हिदायत कई बल्कि संदसि चवणो हो त जेकॾहिं चङियूं ख़बरूं हूंदियूं त अवाम मां चङी मोट मिलंदी। संदसि चवणो त कराची में हिकिड़ो बहितरीनु ट्रांसपोर्ट निज़ाम क़ाइमु कयो आहे। शहर में BRT जी मुख़्तलिफ़ जेके लाइनूं उहे तयारु कयूं थी वञनि। पीपल्स बस सर्विस खे अवामी जेका बहितर जेका सफ़र जी जेका सहूलियत जे हवाले सां न सिर्फ़ु असां अॻिते आंदो बल्कि उन सां बहितर सहूलियत मुयसरु थी रही आहे। सभिनी खे गॾिजी करे अवामी मफ़ाद जा जेके कम करे उहे शहर खे ख़ूबसूरती ऐं सहूलियतुनि जे हवाले सां अॻुभराई करणी पवंदी। संदसि इन हवाले सां सूबाई वज़ीर नासिर शाह इजलास खे ब्रीफिंग ॾिनी ऐं समूरा जेके नुमाइंदा ऐं कारकुन हुया उन्हनि खे तजवीज़ ॾियण जे हवाले सां आगाही ॾिनी। न सिर्फ़ु जेके नुमाइंदा आहिनि उहे तजवीज़ूं ॾियनि जीअं बहितरी दग हासिल करियूं। कराची डिवीज़न सदर सईद गनी पार्टी कारकुननि खे इजलास जे मुतलिक़ बि आगाही ॾिनी ऐं ॿुधायो त इजलास जो मक़सदु जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि खे हींअर बजट में शामिलु कयो वेंदो त उहे नयूं ऐं बहितरीनु तजवीज़ूं ॾियनि त संदनि मसइला हल करे उन्हनि जा तरक़ियाती मनसूबा न सिर्फ़ु बजट में शामिलु कजनि बल्कि उन सां अवाम खे सहूलियत हासिल थी सघे। अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी।